अगूणो नालो काज़ी अली मोहम्मद हिन वक़्तु महराबपुर शहर जे नाले सां सुञाणप रखंदड़ हीउ शहर इलाइक़े जो वापारी मर्कज़ आहे। चयो वञे थो त करोड़नि जी साहिबी वारे ॾिहाड़नि में महराब ख़ान जतोई हीउ शहर ॿधायो हो जेको हिन वक़्तु केतिरनि ई मसइलनि जे वर चढ़ियल आहे। महराबपुर शहर जे अनेक मसइलनि में वॾो मसइलो गैर क़ानूनी हद दख़लियूं आहिनि ऐं शहर अंदरि वधंदड़ गंदगी आहे। उनखां सवाइ शहर जा रोड तुड़े रस्ता तबाह हाल नज़र अचनि था। महराबपुर शहर जी तरक़ी लाइ मजमूई तौरु सालियानो 34 करोड़नि जी बजट जारी थिए थी, जेका शहर जी तरक़ीअ लाइ घटि पर साहबनि जे ख़र्चनि लाइ वधीक ख़र्च कई वञे थी, जंहिंमें चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जी ऑफिस जे ख़र्चनि लाइ 80 लख रुपया रखिया विया आहिनि, जॾहिं त तरक़ियाती कमनि लाइ 9 करोड़ 91 लख, ॿियनि वाधू ख़र्चनि लाइ 68 लख ऐं शहरी भलाई वारे कमनि लाइ 73 लख, मज़हबी ॾिहाड़ा मल्हाइण लाइ 14 लख, क़ौमी ॾिहाड़ा मल्हाइण लाइ 32 लख, डिस्पोज़ल ख़र्च लाइ 1 करोड़ 65 लख, वाटर सप्लाई लाइ 92 लख, स्ट्रीट लाइट्स लाइ 1 करोड़ 50 हज़ार रखिया विया आहिनि। पर उन बावजूदि शहर जूं हालतूं इंतिहाई ख़राब नज़र अचनि थियूं। पर जेकॾहिं ज़िक्र कयल अंगर अखरनि मां ॾिठो वञे त आम शहरी भलाई लाइ 73 लख रुपया को पुछाणे वारो हुजे त खां इहो पुछे त उहे किथे ख़र्च थिया थियनि, ऐं मज़हबी ॾिहाड़ा मल्हाइण लाइ 14 लख रुपया आख़िरकार किथे ख़र्च कया विया, क़ौमी ॾींहं मल्हाइण लाइ 32 लख रुपया ऐं डिस्पोज़ल ख़र्च लाइ 1 करोड़ 65 लख रुपया किथे ख़र्च कया विया, जॾहिं त महराबपुर शहर में वाटर सप्लाई लाइ 92 लख रुपया आख़िरकार किथे ऐं कहिड़े नमूने ख़र्च कया विया, जॾहिं त शहर जी स्ट्रीट लाइट्स लाइ 1 करोड़ 50 हज़ार रुपया को पुछाणे वारो हुजे त खामन पुछे त इहे आख़िरकार किथे ऐं कीअं ख़र्च कया विया। जेतोणीकि इहे ख़र्च कागज़नि में त ॾेखारिया विया आहिनि, पर इन्हनि ख़र्चनि बावजूदि बि शहर बेरोनक ऐं बेरंग लॻे थो। हिन शहर खे हिन वक़्तु शहरवासी अंधेर नगरी चरबट राज सॾण लॻा आहिनि। महराबपुर शहर जे इन्हनि मसइलनि सां सलाहियल कुझु ॿिया बि मसइला आहिनि, जिन मंझां घणो मसइलो इहो आहे त वाइट कॉलर माण्हू बि टाउन में भर्ती कया विया आहिनि, जॾहिं त 200 खां मथे डेली वेजिस जा मुलाज़िम बि रखियल आहिनि। उन्हनि समेत 650 मुलाज़िम टाउन जी पघारुनि ते पलजनि पिया। महराबपुर शहर जी मजमूई मसइलनि ऐं मुंझारनि ते रहवासी दाहूं कंदे नज़र अचनि था। संदन चवणो आहे त सजन जे पोयों भितनि जे पाणी चढ़ी आयो आहे, बचा ॿार इलाही बीमार थिया आहिनि, इलाही चकर पाणी कढाइण जो सोचियो, पोइ को बि जान न थियो। टाउन खे बि चयो त बाबा असांखे का अहिड़ो सिस्टम कराए ॾियो त हिन वाटर जी खाटी थिए त किन ख़तमु थिए त पाणी ख़तमु थिए, पर कंहिं बि इहा ॻाल्हि ते कंहिं बि तवजो न ॾिनी। सिर्फ़ु इन हिकिड़े नाले जे करे हेॾी ख़ल्क़ खे बीमारियूं अची वियूं। हिकिड़ो ट्रांसफार्म सड़ी हिकिड़ी दुकान जे साम्हूं, त सभिनीनि चंदो गॾु कयो त बाबा हे ट्रांसफार्म हिते अचे, पर असां सभिनीनि खे चयो, असां काउंसलरनि खे बि चयो त बाबा असांजो जेको हे मसइलो हल करे ॾियो, पर असांजी कंहिं कोन ॿुधी। जंहिंखे बि चऊं था हर को बाबा 2 मिंट जी तकलीफ़ आहे, हर को ईअं चए जेको हे कमु हलाए छॾियो ते बसि ठेकेदार बि थधा थी वेही था रहनि। जंहिंखे चऊं था बाबा हे बसि 2 ॾींहंनि जो कमु आहे, 2 ॾींहं जो न को खाटी कढाए, न को सफ़ाई कराए, न को पाणी कढाए, जंहिंखे चऊं था उहे थो चए बाबा ख़ैरु आहे, बाबा ख़ैरु आहे। घर जंहिंजा ॿुधनि था उहो माण्हू चए थो त बाबा ख़ैरु आहे, असां हुते वेठा आहियूं। जेकॾहिं चऊं था बाबा गॾु थी अचो, पोइ गॾु केरु कोन थो थिए। जे काउंसलरनि खे चऊं था उहो बि चवंदा बाबा हा बसि ॾिसंदासीं, केरु ॿुधे ई कोन थो। हुकूमत खे खपे कुझु न कुझु ग़रीबनि जे लाइ, आवाम जे लाइ कुझु न कुझु ख़ुशहाली, ग़रीबनि जे लाइ कुझु आसानी खपे ज़रूरु। रोडनि जा हाल बेहाल थी विया आहिनि, नालियूं किन लॻो पियो आहे, कोई नाली सफ़ाई करण जो जमादार अचे कोन थो, रोडनि ते किन लॻो पियो आहे, घिटी में किन लॻो पियो आहे। शहर जो हालत ॾिसो न, हर माण्हू परेशान आहे। हुकूमत खे खपे कुझु न कुझु ग़रीबनि जे लाइ, कुझु आवाम जे लाइ कुझु सहूलियत खपे। बदतरीन हालत थी वई आहे, माण्हू लंघी कोन था सघनि। हर सॼो शहर इन्हनि पटराए छॾियो आहे, खंडरात करे छॾियो आहे असांजे शहर महराबपुर खे। हिन में तव्हां इन्हनि मिली भगत करे पब्लिक हेल्थ वारनि सां जेके हिते इन्हनि 2 करोड़ रुपया वठी असांजो अरबे रुपए जो शहर जो नुक़सानु करे छॾियो आहे। असांजे अरबन रुपए जो शहर जो नुक़सानु, सभु रोड तबाह थी विया आहिनि, मेन रोड अञा हाणे ठहिया आहिनि, अञा कुझु ठहनि था पिया, उहे ठहियल इन्हनि ड्राए छॾिया आहिनि। हाणे गिटियूं जेके ठाहियूं अथनि उनमें अलाए केतिरी करप्शन हिननि कई आहे। असां पहिरियां बि एहतिजाज कया आहिनि ऐं हाणे बि एहतिजाज कयूं था पिया त हीअ जेके माण्हू आहिनि इन्हनि 10 करोड़ रुपए जी करप्शन कई आहे, असांजे शहर खे खंडरात बणाए छॾियो अथनि। इन जे करे जेके हिननि 200 मुलाज़िम चवनि था 200, पर असांखे ख़बर पई आहे त वधीक मुलाज़िम हिननि डेली वेजिस ते रखिया आहिनि, जंहिंजी पघार ही पंहिंजे फर्ज़ी नालनि सां फर्ज़ी नालनि सां खणनि था पिया। ग़रीब माण्हू जेके आहिनि उहे बेरोज़गार घुमंदा वञनि था, मज़ूरी उन्हनि खे कान थी मिले। इहे जेके शहर जी तबाही जे पोयां पिया आहिनि, असां वस वारनि खे चऊं था त हिन जी इंक्वायरी थिए। असां इनशाअल्लाह हर सबूत इन्हनि खे ॾींदासीं जेके बि हिन शहर में कमकार कया आहिनि, माण्हुनि जी आज़ार करे छॾियो आहे। जेके एडमिनिस्ट्रेटर हुया या टीए मां रही विया आहिनि, उन्हनि त महराबपुर जी ॿेड़ी ॿोड़ी
वसूं कोन घटाया आहिनि, जेको खाई सघिया खाधऊं, पर खणी बि विया वञी पोयनि खे खाराइण उहे लोड़नि पिया था। पर हाणे उन खां पोइ वरी जेके हे हाणे असांजा चेयरमैन आया आहिनि, इन्हनि वरी उन्हनि जी बि माना रिकॉर्ड टोड़े ऐं करप्शन करण जे वसूं न घटायो आहे। शहर में मिठे पाणीअ जी वॾी माना खोट आहे, पाणी मिठो आहे कोन शहर में, जंहिंजे करे हेपाटाइटिस A B C D अलाए किथे हेपाटाइटिस पहुती आहे, उहा हेपाटाइटिस वधी विया। पेट जूं बीमारियूं हर माण्हूअ खे, डायरिया, दस्त, उल्टियूं, इहे बीमारियूं अलॻि पियूं थियनि। उन खां अलावा शहर में सफ़ाई त बिल्कुलु कोन्हे का, नाजाइज़ भर्तियूं करे माण्हुनि खे घर वेठे पघारूं, उन्हनि जे फर्ज़ी नालनि ते पैसा खाइणु, माना इहो टाउन कमेटीअ जो कमु आहे। असांजे शहर जा जेके मसइला आहिनि, उन घणे खां घणा मसइला टाउन कमेटीअ पैदा कया आहिनि, टाउन कमेटीअ में जेके वेठल आहिनि उन्हनि पैदा कया आहिनि। ऐं ॿियो शहर में हद तकली त एतिरी आहे जो माण्हू को माना पंधु बि नथो वञी सघे। सवारी त वॾी ॻाल्हि आहे, पर पंधु बि नथो वञी सघे। ईअं तव्हां पंधु वेंदव मेरा इन असांजे बस स्टॉप खां स्टेशन ताईं तव्हांखे 7 मिंट टाइम लॻंदो, पर जेकॾहिं तव्हां वटि का गाॾी थियल हूंदी त तव्हांखे घटि में घटि न त बि 35 मिंट या 40 मिंट लॻी वेंदा। अॼु ॾींहं ताईं महिरापुर जी आवाम जेकी आहे इन शइ जे लाइ सिके थी त असां घिटियूं साफ़ु ॾिसूं, असां रोड साफ़ु ॾिसूं, असां आलूदगी खां बीमारियूं जेकियूं आहिनि असां हुननि खां बचियल हुजूं। न, असांजे महिरापुर शहर में तव्हां बीमारियूं ॾिसंदो, हेपेटाइटिस B आहे, हेपेटाइटिस C आहे, स्ट्रोक बीमारियूं आहिनि। हिते वधि में वधीक रेशो आहे डिस्ट्रिक्ट नौशेरपुर जो महिरापुर जी आवाम जे लाइ बीमारियुनि जो वॾो हिकिड़ो रेशो आहे, उहो सिर्फ़ु हिते जी ना सफ़ाई हुजण जे करे। हुन खां अलावा गवर्नमेंट जेकी आहे हिन वक़्तु असांजा जेके बजट्स निकिरनि था उहे यूज़ थी था वञनि, असांखे ख़बर नथी पए त कमु किथे पिया था थियनि। मतिलबु न को घिटियूं आहिनि, घिटियुनि जो कमु कुझु थियो आहे असां ॾिसूं पिया था, मतिलबु जेको कुझु आहे उहो ॾिसूं पिया था। रोड आहिनि, अॼु ॾींहं ताईं उहो कमु न आहे थियो। रोडनि ते असांजे सम्झ में नथो त टाइल्स जो कमु छाजे करे थियो। रोड ते हिकिड़ो लोडेड गाॾी आहे, उते पथर किरणु खपे, उते जेको आहे त बाक़ाइदा हिकिड़ो रोड जी जेकी कंपेक्शन थींदी आहे उहा थियणु खपे। उन जे बजाय जेको आहे सिर्फ़ु टाइल जो कमु पियो थो थिए। एॾो ज़ुल्म महिरापुर शहर सां। शहरियों को बहुत ज़्यादा परेशानी है, डस्ट है, लोग परेशान होते हैं, पत्थर पड़े हैं, रास्ता बंद है, ट्राले उलटने का खतरा है। जो बड़े ट्राले आते हैं वो उलटने का खतरा है। स्कूल से बच्चों को आते हैं, ट्रैफिक सारा दिन ब्लॉक रहती है। इस काम को जल्द अज जल्द निपटाया जाए। ये तकरीबन 4 दिन से मुसलसल काम बंद है और ये पत्थर भी नहीं उठाए गए। जेके भी तो जो अमलो आहे आल टू ज़ेड सब करप्शन में मुलविस न। इन लाइ तव्हांजे साम्हूं रोड रस्ता आहे, तव्हांजे हाल सभु शहर में तरक़ियाती कम जे हवाले सां जेकी सूरत हाल आहे, असां त हीअ ॾिसूं था त जेकी बि पोज़ीशन हीअ आहे त मक़सदु जेको घिटी में या जिथे को कमु थियो आहे त हू एज़ ए पंहिंजे बजट खे लुकाइण लाइ थियो आहे। मक़सदु जेके अटे में नमक बराबरि चइबो, पर हू हुनजो फ़ाइदो अटे जेतिरो, ख़र्च नमक जेतिरो, ही सभु शयूं थियनि थियूं। बाक़ी शहर में को पाणी जो निज़ाम 4 ॾींहं माफ़िया आहिनि, हुननि जी ॿुधी वञे थी त हू थी थो वञे, न त हू नथो थिए। मक़सदु ही सूरत हाल ऐं रोड रस्ता को घिटियुनि जी जेको कमु थियो आहे हू ईअं सम्झो जब ॿुधाइनि था 10 लख त हू 1 लख जो बि न आहे। मक़सदु हिन हिसाब सां कमु थिया आहिनि। को तरक़ियाती कमु असांखे ज़ाहिरी नज़र नथा अचनि, जेके असां वॾे पैमाने ते चयूं। ठीकु आहे न, पाणी जा मसइला आहिनि, ॿिया टिया मसइला आहिनि शहर में। शहर में त काफ़ी मसइला आहिनि। सफ़ाई जो मसइलो आहे, नालियूं, फर्श बंदियूं या जेके बि तरक़ियाती कम आहिनि असांखे नज़र कोन था अचनि। किथे किथे ॾिसूं था त कनि था पिया, बाक़ी त का ख़बर आहे कान। असां काफ़ी दफ़ा चयोसीं जिते ज़रूरी आहिनि कम उते थियनि कोन था। सभु मनपसंदि माण्हुनि जी जाइ ते अलाए कहिड़ा कम था कराइनि पिया, असांखे का ख़बर कान्हे का न को पुछनि ई था। पंहिंजे जाइ ते जेको आहे असांजे दौर में पब्लिक हेल्थ जा जेको आहे करोड़नि जा कम थिया, पर असां कॾहिं बि कंहिं ऑफिसर खे जेको आहे सो इहो कोन चयो त हेॾे न कजो हेॾे कयो। पंहिंजी मर्ज़ीअ ते जेको आहे सो ऑफिसर कंदा। ऐं बाक़ाइदे जेको आहे शहर में तव्हां अॼु बि वञी घुमंदो त असांजे दौर जूं CC टॉपिंग बि ॾिसंदव, नालियूं बि ॾिसंदव। पर अॼुकल्ह त सम्झ में कान थी अचे। चवंदा त असां वटि पैसा कोन्हनि। पर बसि पैसा कोन्हनि त हे कम किथां पिया था करायो तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ ते जेके कम करायो था ते पैसा आहिनि। बाक़ी जिते ज़रूरी कम आहिनि उते पैसा कोन्हनि खे, ख़बर नथी पए त पैसा वञनि काॾे था।
असांजे वक़्त में सैनिटरी वर्कर अॼु खां पंहिंजे जेके हिननि वटि आहिनि इन खां घटि आहे जेके तॾहिं इहे इशू हलाईंदा त पीपुल्स पार्टी जे दौर में सैनिटरी वर्कर जेको आहे सो पीपुल्स पार्टीअ जा रखिया अथनि पर मां अॼु जेको आहे ॾिसां थो वेठो त पीपुल्स पार्टीअ खां वधीक जेको आहे सो डेली वेजिस ते जेके माण्हू रखियल आहिनि उन्हनि जो नालो निशानी कोन्हे वजूद ई कोन्हे पर जॾहिं पघारूं थियूं हलनि तेॾी महिल जेको आहे सो अलाए किथां था उहे माण्हू अचनि फर्ज़ी नाला आहिनि ऐं उहे केरु था कनि प्राइवेट माण्हू इंस्पेक्टर था पुछूं उहो चए थो मूंखे ख़बर ई कान्हे उन वटि लिस्ट ई कान्हे का मेरापुर शहर जेको बेमालकी हुजण करे जिरमुनि जे हथ लॻी चुको आहे उनखे सींगारण ऐं ठाहिण लाइ ज़रूरी आहे त किरोड़े रुपयनि जी करप्शन ते जांच करे ज़िम्मेवारनि खे सोघो कयो वञे त जीअं शहरी सुख जो साहु खणी सघनि।